जैकबाबाद का ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखरानी की रिपोर्ट मुताबिक जैकबाबाद फ़लस्तीन में जेनोसाइड ताईं अमन जो क़याम नथो थी सघे। हिटलर जियां नेतन्याहू खे बि रोकणो पवंदो। इसराइल जे ग्रेटर तरफ़ वधण मुंहं ते चमाट आहे। ख़बर मूजिब जमियत उलमा इस्लाम ज़िले जैकबाबाद जे अमीर डॉक्टर एच अंसारी चयो आहे त जेसीं ताईं फ़लस्तीन जी नस्लकुशी जारी रहंदी तेसीं ताईं खिते में अमन क़ाइम थी न सघंदो। नेतन्याहू जो ग्रेटर इसराइल तरफ़ वधण मुसलमाननि इंसानियत जे अलमबरदारनि जे मुंहं ते चमाट आहे। हिटलर वांगुरु नेतन्याहू खे लगाम ॾियणो पवंदो। हुन जैकबाबाद जे यूसी टावरीअ में जनरल काउंसिल खे ख़िताब कंदे चयो त ग्रेटर इसराइल मुसलमान हुक्मराननि जे मुजरमाना बेहिसी ऐं बुज़दिलानी ख़ामोशी आहे। ग्रेटर इसराइल जे नक्शे में मिस्र जे नील नदीअ खां वठी इराक जे दरियाए फ़ुरात यानी फ़लस्तीन, लिबनान, उर्दन, इराक, ईरान, शाम, मिस्र, तुर्की ऐं सऊदी अरब, मक्को, मदीनो शरीफ़ शामिल आहिनि। हुन वधीक चयो त यूएनओ मूजिबि गज़ा जे लॻभॻि 21 लख आबादीअ जो 90% माण्हू बेघर थी चुको आहे। पहिरियों 6 ॾींहनि में इसराइली हवाई फ़ौज गज़ा ते 6000 बम किराया ऐं इंफ्रास्ट्रक्चर जी तबाहीअ मां 50 मिलियन टन खां वधीक मलबो जमो थी वियो, जेको मुसलमान इंसान जे अलमबरदारनि जे मुंहं ते चमाट आहे। हुन चयो त जेकॾहिं मुसलमान मुल्क हाणे न जाॻंदा त विच ओभर मिटीअ जो ढेर बणिजी वेंदो ऐं उन्हनि जो नालो ऐं निशान मिटिजी वेंदो।